जिया नालो तियमो वडो आसरो खालिक तुझी खांद जो परो पांद नको हाणे नालो रब संदो रहो आहे रूह में। मुस्तफा महदार तोते लख सलातों लख सलाम सैयदा सरदार तोते लख सलातों लख सलाम। बेकसन जो भर झलो हामी अहीणन संदो ऐ यतीम यार तोते लख सलातों लख सलाम। कर करम जी का नजर जुमले जमाअत जे मथा या नबी नंगदार तोते लख सलातों लख सलाम। कुल जमाअत सा कठे थो खुशियों में चे अज खलील मन सदा मन ठार तोते लख सलातों लख सलाम। सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ़ों रब करीम जल्ल जलालहू के लायक आहे। सुभान अल्लाह। जंहिं अॼु असां सभिनी खे भलारे बरकत वारे खुशी शादी के मौके ते अॼु ही भलारी बाबरकत महफिल नसीब फरमाई आहे। अल्लाह जल्ल जलालहू असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी दरबार पाक में कबूल फरमाए। जेके भी ते वेठे परे खां दोस्त साथी मिट माइट अजीज करीब पोता अल्लाह करीम जल्ल जलालहू उन सभिनी खे सदा शाद ऐं आबाद फरमाए ऐं एड़न महफिलन में असां के बार बार अचण जी तौफीक अता फरमाए। जियं त अॼोकी हीअ बाबरकत महफिल खुशी जे मौके ते शादीअ जे मौके ते मुनअक़िद कई वई आहे। दरबार आलिया विहड़ शरीफ जा प्यारा फ़कीर मोहतरम जनाब फ़कीर भाऊ ख़ालिद हुसैन अशरफी ऐं उन्हीं जे बिरादर मोहतरम जनाब मोहम्मद असलम मंगी साहब जिन जी शादी आहे। उन्होंने शादी के मौके ते उनके भाइरन रिश्तेदारन
ख़ुसूसियत सां पंहिंजी जमायत अशरफिया जे ताउन सां अव्हांजे हिन ॻोठ सीता विलेज में अॼु ही बाबरकत रूहानी ऐं क़ुरानी महफ़िल खे सजायो वियो आहे। यकीनन जाथे इस्लामी महफिल होंदी आ उनमें कुरान करीम जी भी तिलावत होंदी आ, हदीस पाक जी भी तिलावत होंदी आ, उनमें मनाक़िब भी होंदा आहिनि, मसाइल भी होंदा आहिनि, अल्लाह वारन जो शान भी होंदो आ, अहल बैतन जो शान आहे, असाबन सगोरन जो शान आहे। बहरकैफ सुठियूं ऐं प्यारियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, सालिहीन जो ज़िक्र थींदो आहे ऐं जॾहिं बि सालिहीन जो ज़िक्र थींदो आहे त उन वक़्त में अल्लाह करीम जल जलालहू जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे। सुभान अल्लाह। त अॼोकी हिन बाबरकत महफ़िल में अल्लाह जल जलालहू जी रहमत जो नुज़ूल थी रहियो आहे। सुभान अल्लाह। दिलनि खे सुकून अची रहियो आहे, दिलियूं बाग बहार थी रहियूं आहिनि ऐं असां पंहिंजे दरगाह शरीफ जे हिकु फ़कीर जी शादी में शरीक थी करे फ़कीर भी बच्चन जीअं हूंदा आहिनि, असांजो बच्चो असांजो भाउ आहे, असांखे उहा साॻी ख़ुशी थी रही आहे जीअं पंहिंजे बच्चे ऐं भाउ जे शादीअ में कंहिंखे ख़ुशी हासिल थींदी आहे। असांखे उहा साॻी ख़ुशी हासिल थी रही आहे, पंहिंजे हथनि सां असां उनका मोड़ ॿधूं था, असांखे ख़ुशी थी रही आहे, हार पारायूं था, असांखे ख़ुशी थी रही आहे। ही ख़ुशीअ जो हिकिड़ो इज़हार आहे ऐं पंहिंजे सिंध सगोरी जो हिकिड़ो रवाज आहे, हिकिड़ी रस्म आहे ऐं सुठी रस्म आहे। अहिड़ी रस्म, अहिड़ो रवाज जेको सुन्नत जे ख़िलाफ़ न हुजे त उनजी इजाज़त हूंदी आहे, त ही अहिड़ी हिकिड़ी रस्म रवाज असांजे पंहिंजे सिंध सगोरी जो आहे जेको जंहिंमें सुन्नत जे बिल्कुलु ख़िलाफ़ न आहे। त उन हवाले सां असांजे बुज़ुर्गनि बि जीअं त ख़ुसूसियत सां असांजे हिन पंहिंजे इलाइक़े पंहिंजे तर हज़रत महबूब मुर्शिद मलकानी घोट रहमतुल्लाहि ताला अलैहि जिन सिंधु दरिया जा ॿई किनारा पंहिंजे फैज़ सां आबाद करे छॾिया, सिंधु दरिया जे साहिल ते रही करे, कच्चे जे इलाइक़े में रही करे पक्के ऐं जबलनि ताईं पंहिंजे फैज़ खे पहुचाए छॾियो आहे। माण्हुनि जे दिलनि जे अंदरि अल्लाह जो इस्म एतिरे क़दुरु विहारे छॾियो जो उहे फ़कीर बि असां ॾिठासीं, मंछुर जा मलाह वक़्त जे आलिमनि उन्हनि मलाहनि मंछुर जे मलाहनि खे जानवरनि में शुमार करे छॾियो हो त जानवरनि जा हुक्म हकाम ऐं मलाहनि जा उहे साॻा आहिनि, उन जूं रहणियूं करणियूं एतिरे क़दुरु हूंदियूं हुयूं। दीन इस्लाम जी जिन खे ख़बर कान हूंदी हुई, पर हिकु मर्द मुजाहिद हो, मर्द कामिल हुओ, वक़्त जो गौस हुओ। ही उहो वक़्त जो गौस जेकॾहिं मंजी जे मथां वेठल हुजे ऐं केरु अचे सुवाल करे त साईं गौस कंहिंखे चयो वेंदो आहे, हज़रत महबूब मुर्शिद मलकानी घोट अलैहि रहमत फरमायो अबा गौस उन्ही खे चयो वेंदो आहे जेकॾहिं मंजी खे चवे उॾाम त मंजी उॾामण लॻे त बिना देर संदन मंजी उॾामण लॻी आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, दरबार आलिया मलकानी शरीफ, दरबार आलिया विहर शरीफ, दरबार आलिया पाठ शरीफ, आलिया पाठ शरीफ जिनजो फैज़ पूरी दुनिया जे अंदरि आहे। माशाअल्लाह हिंद सिंध जे अंदरि पाठ शरीफ जो फैज़ हली रहियो आहे। बहरकैफ हज़रत महबूब मुर्शिद मलकानी घोट अलैहि रहमत जिन अहिड़ो त अल्लाह सुब्हानहू व तआला जो इस्म उन्हनि जे दिलनि जे अंदरि क़ाइम फरमायो जो दिल जॾहिं मुतमइन थी वेंदी आहे त पूरो जिस्म पाण इत्मीनान जे अंदरि अची वेंदो आहे। जीअं त हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन इरशाद फरमायो इन फिल जसद मुद्ग़ह इज़ा सलहत सलहल जसद कुल्लु व इज़ा फसदत फसदल जसद कुल्लु। पर फरमायो त जिस्म जे अंदरि हिकिड़ो लोथड़ो आहे, गोश्त जो टुकड़ो आहे, जेकॾहिं उहो सही आहे त पूरो जिस्म सही आहे, जे उहो ख़राब आहे त पूरो जिस्म ख़राब आहे। पर फरमायो त अला वहियल क़ल्ब, चङी तरह ॿुधो त उहा आहे दिल,
जे दिल सही आ तो पूरो जिस्म इंसान जो सही आ, जे दिल खराब आ तो इंसान जो जिस्म भी खराब होंदो आहे। तो अल्लाह वारन जी नजर दिल जे मथा होंदी आ, वो दिल जे मथा कंट्रोल कंदा आहिनि। दिल जे अंदर अल्लाह जो इस्म समाईंदा आहिनि ऐं जॾहिं अल्लाह सुब्हानहू व तआला जो इस्म दिल जे अंदर वेही वियो, सिलसिला आलिया नक्शबंदिया जे फकीरन खां तव्हां पुछा करे ॾिसो त जॾहिं उन जे दिलनि जे अंदर अल्लाह जो इस्म वेहंदो आ त इहो इस्म वधी वधी करे पूरे जिस्म जे अंदर एतिरे क़दर अची वेंदो आ जो वार वार मंझां ज़िक्र जी तलवार हूंदी आहे। तौहीद पुछो फकीरन खां पुछो, रिसालत पुछो फकीरन खां पुछो, विलायत पुछो फकीरन खां पुछो त उन्हनि तौहीद खे सही नमूने सां समझो आहे। ही कहिड़ी तौहीद इन्हनि कई आहे। अॼुकल्ह त माण्हू चवनि त बाबा अल्लाह वारनि वटो वञो, फकीरनि वटि जेके वञनि था शिरक था कनि। मां थो चवां हरगिज़ शिरक नथा कनि। असां उनखे दावत ॾेई रहिया आहियूं। जेके शिरक जी ॻाल्हि करे रहिया आहिनि त अल्लाह वारनि वटि वञण सां शिरक थी रहियो आहे। मां थो चवां तव्हांखे दावत आहे, अचो फकीरनि जे महफ़िलनि में अची वेहो, फकीरनि जे जलसनि जे अंदरि अची करे वेहो, फकीरनि जे दरगाहनि ते वञी करे तव्हां पहुचो, पोइ ॾिसो त उते तौहीद ई तौहीद जी ॻाल्हि हूंदी आहे। उते त शिरक हूंदो ई कोन्हे को। फकीर जाहिल न आहे। ही दरगाहूं उहे न आहिनि जेको जेके जाॾो पंहिंजो मथो टेके अचे वेहनि। पत्थरनि जे आॾो बि सजदा कनि, लकड़नि जे आॾो बि सजदा कनि, पिंजरनि जे आॾो बि सजदा कनि, कब्रनि जे आॾो सजदा कनि। सजदे जो लाइक़ ख़ालिस ऐं हिकु अल्लाह सुब्हानहू व तआला जी ज़ात आहे। बस केर भी सजदे जो लाइक ना है। जेकॾहिं अल्लाह जल्ल जलालु का सिवा हिन शरीयत पाक जे अंदर कंहिंखे सजदो हुजे हा त सभ खां पहिरां पहिरां सहाबा इकराम मदीने वारे साईं खे सजदो कनि हा। सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ॾिठो त मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जन हली रहिया आहिनि। सहाबी सगोरा गॾु आहिनि। परे खां बकरिन जे धण जी नज़र महबूबन करीम जे मथां पइजी वई। उतां उन्हनि ड्रोड़ भरी आहे। तकड़ियूं तकड़ियूं ड्रोड़नि थियूं अचनि पियूं। हू बेकाट कंदियूं अचनि पियूं। ज़ाहिर में माण्हुनि बेकाट ॿुधा, पर हक़ीक़त में हू त कलमे जी तलवार ऐं दुरूद शरीफ जी तलवार कंदियूं अचनि पियूं। हबीब करीम अलैहिस्सलाम जिन जे साम्हूं अची करे बकरे ने पंहिंजा आॾो वारा गोॾा झुकाया, उन खां बाद पंहिंजा कंध झुकाया। हबीबन करीम जा आॾो सजदे में अची वियो। जॾहिं अहिड़ो हाल सैयदना अबू बकर सिद्दीक सैयदना आशिकीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ॾिठो त उहो रोई न पिया ऐं बेताब थी करे हबीबन करीम जे आॾो अर्ज़ गुज़ार थिया, क़िबला अॼु मूंखे इजाज़त मिले। पाण फरमात छा जी इजाज़त था वठो? अर्ज़ करण लॻा त क़िबला जीअं बकरिन तव्हांखे सजदा कया आहिनि, अॼु मूंखे इजाज़त मिले त मां तव्हांखे सजदो कया। हबीबन फरमायो त मां इन्ही जे लाइ न आयो आहियां त को इंसान इंसान जे आॾो सजदो करे। मां त इंसान खे ख़ुदा जे आॾो झुकाइण जे लाइ आयो आहियां। इंसान के खुदा जे आॾो झुकाइण जे लाइ आयो आहियां, पंहिंजनि सजदनि कराइण जे लाइ न आयो। अबू बकर मुंहिंजी शरीयत जे अंदर गैर खे सजदो करणु हराम। हिकु सजदे जो लाइक़ अल्लाह सुब्हानहू व तआला जी ज़ात बाबरकात आहे। तो उहे फ़ुक़रा छा था ॾियनि? अल्लाह जो इस्म ई ॾींदा आहिनि। अल्लाह वारा छा ॾींदा आहिनि? अल्लाह जो इस्म ई ॾींदा आहिनि। तॾहिं त उनखे अल्लाह वारो चयो वियो आहे। कपिड़े वारो चयो थो न त हू कपिड़ो थो ॾिए न। लोह वारो चयो वियो त हू लोह थो ॾिए, तॾहिं त उनखे लोह चयो, लोहार चयो थो वञे। लोह वारो चयो थो वञे। अबा सीधे वारो तॾहिं जॾहिं तूं सीधो ॾींदो आहे। असां अल्लाह वारो चवंदा आहियूं त इन्हनि जे दरवाज़नि तां अल्लाह असांखे मिलंदो आहे। इतां अल्लाह जो इस्म मिलंदो आहे जो अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमाए फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। पोइ वञो ज़िक्र वारनि खां पुछा कयो जेकॾहिं तव्हां नथा ॼाणो त। तव्हांखे नथो ॾांहुं अचे ज़िक्र कीअं अल्लाह जो कबो आहे, दिलि कीअं अल्लाह करे, तव्हांखे नथो ॾांहुं अचे। ज़ुबान सां अल्लाह अल्लाह करे वेंदो, दिलि कीअं अल्लाह करे, तव्हांखे ज़िक्र नथो ॾांहुं अचे त पोइ अल्लाह वारनि वटि हलिया वञो त तव्हांखे अल्लाह जो ज़िक्र ॾसे छॾे। हज़रत मखदूम गिरोड़ी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह
इल्म ज़ाहिर का तमाम वड़ा आलिम हुआ, बड़ो इल्म पढ़ियो हूं ज़ाहिर जो, लेकिन बातिन जे इल्म का को वाकिफ कौन हुआ। उन्हीं वक्त में गिरोड़ी बादशाह अलैहि रहमत जिन जे वक्त में मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी, उन्हनि जे वक्त में असानी सिंध सगोरी में सुल्तान औलिया मखदूम मोहम्मद ज़मान लवारी शरीफ वारा रहमतुल्लाहि ताला अलैह पूरी दुनिया के अंदर उनजो फैज़ चमकी रहियो। उनजी दरगाह जो फैज़ सॼी सिंध जे अंदर दुनिया जे अंदर चमकी रहियो हुओ। माण्हू अचनि पिया फैज़ वठियो वञनि पिया। मखदूम गिरोड़ी बादशाह रहमतुल्लाहि ताला अलैह जन हिकु दफ़े असर यानी टे पहरी जी नमाज जे लाइ वुज़ू करण जी तैयारी में वुज़ू करे रहिया हुआ त उन वक्त में हज़रत सुल्तान औलिया लवारी शरीफ वारनि बुज़ुर्गनि जो हिकिड़ो फरीक फ़कीर उतां अचे गुज़र पियो करे त उन वक्त में मखदूम गिरोड़ी बादशाह पुछो त बा काॾे पियो वञी। अर्ज़ कई त साईं मां वञा पियो पंहिंजे मुर्शिदनि करीमनि लवारी शरीफ वञी रहियो आहे। गिरोड़ी बादशाह खे कावड़ अची वई कि पंध करे करे जुतियूं कसी वीदव वरंदव कुझु बि कोन। फकीर के थोड़ो दुख थियो, कुछ भी निगाह सा मखदूम गिरोड़ी बादशाह ने ॾिठई। गिरोड़ी बादशाह फरमाए त बा हिते भी हिकिड़ो न्यापो थी जाए। न्यापो ही आहे त हुज़ूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे रस्ते सां मेराज ते विया हुआ पंहिंजे मुर्शिद खां पुछजांइ त इहो रस्तो बंदि थी वियो या अञा खुलियो पियो आहे। को त वञी बि सघे थो या न, इहो वॾी सुवाल कजांइ। शमसुल उलमा दाऊद पोटरा रहमतुल्लाहि ताला अलैह जिन कलाम गिरोड़ी जे मुक़द्दमे जे अंदर इहा ॻाल्हि लिखी आहे। ही फ़कीर ते वियो हलियो मुर्शिदनि जी दरबार में, उते मुर्शिद जो दीदार थियो त ॻाल्हियूं ई सभई बि विसरी। ही ॻाल्हि कयां हू ॻाल्हि कयां, ॻाल्हियूं त घणियूं माण्हू खणी वेंदो आहे। असां सां पाण सां ई जना पंहिंजे मुर्शिद जी दरगाह ते वेंदा आहियूं, असां कई ॻाल्हियूं सोचे वेंदा आहियूं पर मुर्शिद जी दरबार ते वेंदा त असांखां ॻाल्हियूं ई विसरी वेंदियूं आहिनि। पोइ चवंदा त महबूब जो दीदार थियो सॼण इहो ई काफ़ी आहे। हज़रत लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैह तॾहिं त इरशाद फरमायो आहे त कई ॻाल्हियूं दिलि जे अंदरि रखंदो आहियां त हबीबनि जी दरबार में वेंदुसि, महबूबनि जी दरबार में वेंदुसि, मुर्शिदनि जो दीदार कंदुसि, ते हड़ई ॻाल्हियूं मां ॿुधाईंदोमान, सभई सूर पंहिंजा सलींदोमान। पर लतीफ़ सरकार सैयद रहमत जिन इरशाद फरमाईंदा आहिनि अदा चेतारे चवंदिया मां त ॻाल्हियूं सभु सजण खे, पर जॾहिं मुंहुं मुक़ाबिल थियासि त वयूं सभई विसरी। जॾहिं दिलबर जो दीदार थियो साम्हूं जॾहिं मां आयुसि मूंखां हड़ई ॻाल्हियूं विसरी वियो। हाणे दिलबर जो ई दीदार मूंखे आ, सभई ॻाल्हियूं मूंखां विसरी वियो। फ़कीर खां सभई ॻाल्हियूं विसरी वियूं त कहिड़ी ॻाल्हि कहिड़ी मुहाड़। फ़कीर ख़िदमत में रहियो। जॾहिं मुर्शिदनि जे तरफ़ खां इजाज़त मिली आहे सुल्तान औलिया मखदूम मोहम्मद ज़मान लवारी शरीफ वारा रहमतुल्लाहि ताला अलैह मोकिलण वक्त फकीर के इरशाद फरमाइन पिया अब्बा जे रस्ते में जेकॾहिं को न्यापो मिलियो हुजे त मूंखे ॿुधा त तोखे कहिड़ो न्यापो मिलियो आहे। हाणो का माण्हू चवनि त दीवार के पीछे का इल्म नबी को नहीं है। नबियनि जे सरदार के दीवार जे पोयां जी ख़बर कान थी पवे त पोयां छा थी रहियो आहे। हो त नबियनि जो सरदार आहे, ही वलियनि जो वक्त जे वलियनि जो सरदार आहे। उन्ही खे ख़बर पवे थी त मुंहिंजो फ़कीर किथां गुज़री रहियो आहे, किथां ॻाल्हियूं करे रहियो आहे, केरु मुंहिंजे फ़कीर सां ॻाल्हाए रहियो आहे। हज़रत इमाम रब्बानी मुर्शिदना मुजद्दिद मुनव्विर अल फसानी सिलसिला आलिया नक्शबंदिया जा शेख
शेख तरीक़त आहिनि रहबर मुर्शिद करीम आहिनि चार वास्तन सां लुवारी शरीफ वारनि जा बि उहे मुर्शिद आहिनि उहे पाण इरशाद फरमाइनि पिया हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्विर अल फिसानी इरशाद फरमाइनि पिया खोले ॾिसो मक्तूबात शरीफ जे अंदर मां हवाले जो ज़िम्मेदार आहियां मुंहिंजा दोस्त हज़रत इमाम रब्बानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि पिया क़यामत ताईं मुंहिंजे सिलसिले जे अंदर जेतिरा बि दाख़िल थींदा से सभई अल्लाह करीम जल जलालो उन्हनि जा नालात मूंखे ॼाणाया पर उन्हनि जो सूरतूं बि मूंखे रब ॾेखारे छॾियो आहिनि सूरतूं बि मूंखे ॾेखारे छॾियूं आहिनि उन्हनि जा नाला बि मूंखे ॾियारिया ॿुधाए छॾिया आहिनि हता के पाण एतिरे क़दर बि इरशाद फरमायो त मुंहिंजो फ़क़ीर निस्बत पंहिंजी क़ाइम रखंदो अचे जॾहिं मरण जो टाइम थींदुसि इज़राइल मथां पहुचंदुसि उन वक़्त में हज़रत इमाम रब्बानी फरमाईं था रुगो कलमो न बल्कि पंहिंजे फ़क़ीर खे अल्लाह जे तरफ़ खां विलायत बि वठी ॾींदुसि दुनिया मां मुंहिंजो फ़क़ीर वेंदो त ख़ुदा जो वली थी करे क़ब्र जे अंदर नाज़िल थींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत लुवारी शरीफ वारनि फरमाया त बाबो न्यापो क़िबला हाओ वटि लंजो जेकड़ो मौलवी हो उन मूंखे न्यापो ॾिनो आहे त जंहिं रस्ते सां हुज़ूर अलैहिस्सलाम जिन विया हुआ उहो खुलियल आहे या बंदि थी वियो उतां केरु हले बि थो या न हज़रत मुर्शिदन करीम लुवारी शरीफ वारनि रहमतुल्लाह ताला अलैहि जन इरशाद फरमायो त बा फिलाणे बादशाह जे लाइ हिकिड़े बादशाह ठाराई पुल उजी जे लाइ त मुंहिंजो दोस्त आहे इन पुल खां गुज़री अचे बादशाह उन पुल ठही ख़ासि बादशाह जे लाइ पर उन तां वरी लश्कर जो गुज़रण या बादशाह जी इज़त आहे ऐं वक़्तु गुज़री वियो बादशाह मोटियो हलियो वियो लेकिन बादशाह या पुल डहराई कान अॼु ताईं पुल क़ाइम आहे तां त पंहिंजे यार बादशाह जी याद ताज़ी थींदी रहे ही दुनिया जो बादशाह जे पुल ठाराई सा डहराई अञा कान अथसि लकी बंदई कराई अथसि हू अहकमुल हाकिमीन जे रस्ते सां पंहिंजे यार खे घुरायई उहो रस्तो अञा ताईं खुलियो पियो आहे जेको बि उतां गुज़रे थो त पंहिंजे यार जी याद ताज़ी थी रही आहे रब राज़ी थी रहियो आहे पर यार रस्तो त खुलियो पियो आहे पर केरु हलण वारो हुजे त इन रस्ते ते हली बि सघे थो जो तोखे तानो ॾिनई त हली हली जुतियूं घसी अथव पुट तोखे त तानो ॾिनई जुतीअ जो पर तूं मुंहिंजो न्यापो रुगो पहुचाईस जुती बि कोन पाईंदो पहिरें उघाड़े लुवारी शरीफ पंख लॻा पिया हूंदसि पहिरें उघाड़े जुती बि कोन पाईंदो पोइ थियो बि ईअं लुवारी शरीफ वारनि खे अचे अर्ज़ कयो वियो फ़क़ीर अचे ॿुधायो बस लुवारी शरीफ वारनि जो पैगाम गिरोड़ी बादशाह खे फ़क़ीर अचे ॿुधायो ॿुधण साण ई उन वक़्त में ई दर्स उते छॾियईं पंहिंजा शागिर्द उते छॾियईं मदरसो उते छॾियईं बुज़ुर्ग उतां बंदि निकितो जुती बि कान पाती त यार हाणे दुआ कजे त जल्दी वञी मुर्शिदनि जे दरबार में वञी पहुचे अल्लाह जे कामिल वलीअ जी नज़र थी ऐं उन सुल्तान औलिया जी नज़र दिल जे मथां थी बस दिल जे मथां थी दिल जी दुनिया तब्दील थी त सभई उज़वा पाणे सिधा थी विया पाणे सिधा थी विया मुंहिंजा दोस्तो अल्लाह वारनि जी नज़र दिलनि जे मथां हूंदी आहे हू दिल जो इस्लाह कंदा आहिनि जॾहिं दिल सही थी वई त सभई उज़वा पाणे सही थी वेंदा त हज़रत मलकानी घोट रहमतुल्लाह ताला अलैहि मंशूर जे मलाहन जे मथां एड़ी त नज़र फरमाई अल्लाह जो इस्म दिल जे अंदर वेहारियो एड़ा भी फकीर हुआ जो मंशूर जी परी कंधी ते फकीर हुए तहज्जुद जी नमाज पढ़ी करे बेड़ी ते चढ़ंदा हा त ता त सा बे किनारे ते वञो तो फकीर पहिरो वंज हणी करे अल्लाह जो इस्म वठी बिस्मिल्लाह करे पानी जे अंदर वंज हणी वरी सागो वंज खणी करे बेड़ी जे अंदर रखंदा हा ऐं उते ही मुराकबो करे कल्बी जिक्र शुरू करे ॾींदा हा फकीर मुराकबे में हूंदो हो फकीर जिक्र पियो कंदो हो अल्लाह करीम जे जिक्र जी बरकत जे करे या फकीर जी बेड़ी बगैर के सिढ़ जे बगैर के अर्थ जे बगैर के मोट
पहुंची में वेंदी हुई। नारे तकबीर, हथ मथे खड़ी सवेरे, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, दरबार आलिया वीहड़ शरीफ। मुझा दोस्तों, अल्लाह जा कामिल वली सगोरा पंहिंजी नज़र दिलनि जे मथां कंदा आहिनि। दुआ घुर्त के कामिल वली जी नज़र दिल जे मथां पइजी वञे त असांजा बेड़ा ई पार थी वञनि। आमीन चओ दोस्तों, आमीन चओ अता आमीन चओ। अल्लाह वारनि जी नज़र जी ज़रूरत आहे। हुज़ूर पर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे भी अल्लाह सुब्हानहु व तआला ईअं इरशाद फरमायो, खुज़ मिन अम्वालिहिम सदक़तन तुतहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा व सल्लि अलैहिम इन्न सलातक सकनुल लहुम। ओ मुंहिंजा महबूब सोना, अवां जी दरबार में तव्हां जा गुलाम, अवां जा फ़कीर, अवां जा सहाबा सगोरा पंहिंजा सदक़ात खैरात ज़कात खणी था अचनि। दात तव्हां जा हथ मुबारक इन्हनि खे लगल बरकत वारी या चीज थी पवे, तो अॻिते तव्हां अल्लाह जे नाले ते इन्हनि जा सदक़ात ऐं ज़कात तक़सीम कयो। सोना तव्हां जी दरबार में जॾहिं इहे पंहिंजो माल खणी था अचनि, पंहिंजी मिल्कियत खणी था अचनि, दुनिया वारा इन्हनि खे ताना ॾेई रहिया आहिनि त पंहिंजो माल तव्हां विञाए छॾियो, पंहिंजी मिल्कियत तव्हां तबाह करे छॾी आहे, पंहिंजी मिल्कियत तव्हां बर्बाद करे छॾी आहे, सभ जो सभ तव्हां खैरात करे छॾियो आहे। पर इहे आशिक चवंदा आहिनि त असां माल कोन तलबियो आहे। इहे माण्हू घुरनि माल, मां त सभ कंदी घुरां सुपिरी, हीअ दुनिया तही दोस्त तां फिदा कयां फिलहाल, कयो नाम निहाल मूंखे महबूबन जे। हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह जो आवाज अचे। अल्लाह करीम जल जलालो पियो फरमाए, सोना तव्हां जी दरबार में तव्हां जा आशिक माल खयो था अचनि। खुद मिन अम्वालिहिम सदक़ा, सदके जे हवाले साण, ज़कात खैरात जे हवाले साण अवां इन्हनि खां माल वठी करे पोइ अॻिते तव्हां तक़सीम कयो। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह करीम जल जलालो फरमाए पियो, सोना तव्हां खे जॾहिं इन्हनि माल ॾिनो आहे, अवां जी दरबार में पंहिंजी मिल्कियत पेश करे रहिया आहिनि, इन जे मुक़ाबले में तव्हां इन्हनि खे छा ॾियो? रब करीम जल जलालो इरशाद फरमायो, तो तहीरुहुम व तुज़क्कीहिम बिहा, इन्ही जे मुक़ाबले में इन्हनि जे ज़ाहिर के भी पाक कयो त इन्हनि जे अंदर के भी पाक बनायो। ज़ाहिर बातिन के पाक कयो, इच्छा सा पाक कयो, निगाहन साण पाक कयो। वसल्लि अलैहिम, इन्हनि जे मथां तव्हां सलात मोकिलियो। इन्न सलातक सकनुल लहुम, ही अल्लाह जो क़ुरान आहे, बेशक तव्हां जी सलात इन्हनि जे लाइ सुकून आहे। अब केर पियो खैरात खणी अचे, केर पियो सदकात खणी अचे, केर पियो पंहिंजो माल खणी अचे। उहे सहाबी सगोरा हुआ जेके माल खणी पिया अचनि, जेके सदकात खणी पिया अचनि, अभी पंहिंजे हथारां अल्लाह जी राह में ॾियारे रहिया हुआ। रब करीम पियो फरमाए त मुंहिंजा सोना, हाणे मुंहिंजो तव्हां खे हुकुम आहे त इन्ही जे मुक़ाबले में इन्हनि जे ज़ाहिर खे भी पाक कयो, इन्हनि जे अंदर खे भी पाक बनायो। पोइ अल्लाह करीम जल जलाल जो हुकुम के हबीबन करीमन किए न मनो होंदो, असाबन सगोरन जे ज़ाहिर के भी पाक बनायो, उन्हनि जे अंदर के भी पाक बनायो। साहब जे दिल जे अंदर बुग़्ज़ कोन हुओ, हसद कोन हुओ, उहे लुटेरा कोन हुआ, इक़्तिदार जा बुखारा कोन हुआ, उहे हमला करण वाला कोन हुआ। अल्लाह फरमाए तो रहमाउ बैनहुम, हे रब जो कुरान बीठो आहे तो पंहिंजो पाण जे अंदर रहमतिल्लाह है, पंहिंजो पाण जे अंदर मोहब्बतूं रखण वारा है। शहनशाह विलायत मौलाई कायनात मुश्किल कुशा खां पुछो त क़िबला पंहिंजे हिकिड़े पुट जे मथां अबू बकर जो
जो नालो तो छो रखियो ए पुट जे मथा तो उमर जो नालो छो रखियो टे पुट जे मथा भी उमर जो नालो तो छो रखियो चौथे पुट जे मथा तो उस्मान जो नालो छो रखियो नालो तो मोहब्बत वारे जो रखियो वींदो आ जंहिंजो किरदार वणंदो आ जंहिंजी सूरत सीरत वणंदी आ जंहिंसां मोहब्बत हूंदी आ जंहिंसां प्यार हूंदो आ उन्ही जो ई नालो माण्हू चूंडे रखंदो आ असां पंहिंजे वॾनि जा नाला पंहिंजे औलाद ते रखंदा आहियूं पोइ छो न खणियो जो नालो किरड़ कांडेरो छो न हुजे छो जो पंहिंजो वॾो प्यारो आ उन्ही जी यादि ताज़ी थींदी उन्ही जो नालो पंहिंजे औलाद ते रखंदा आहियूं शहनशाही विलायत मौलाई काइनात मुश्किल कुशा जेको सभिनी जो मौला है हबीबन करीमन फरमायो त मन कुंत मौला वहाज़ा अली मौला जंहिंजो मां मौला आहियां त पोइ ही अली भी उन्ही जो मौला है अब आप मौला अली के मौला मनीदा हो ना अली साईं के मौला जरूर मनीदा आहियूं अल्लाह न अल्लाह हिकिड़ो आ अली अल्लाह न अल्लाह हिकिड़ो आ मौला अली जरूर चवंदा आहियूं मौला माना सरदार मौला माना अगवान मौला माना मालिक मौला माना वारिस अली असांजो वारिस भी आ त असांजो सरदार भी अली आहे अली जा गुलाम आहियूं अली जो फैज़ आ अली जे सदके अल्लाह करीम जल्ल जलालहू अज असांजूं सुहारियूं महफूज़ कयूं आहिनि अली जे सदके रब असांजूं दिस्तारूं महफूज़ कयूं आहिनि अली जे सदके अज असांजूं मस्जिदूं महफूज़ आहिनि अली जे सदके अज कुरान महफूज़ आ मौला अली जे सदके अज दीन इस्लाम महफूज़ आहे अली हैदर करार मुश्किल कुशा करम अल्लाह वजहुल करीम जे सदके जंहिंजो अजर भी दुनिया जे अंदर अल्लाह जे घर में जंहिंजी शहादत ऐं दुनिया मंझां इंतकाल अल्लाह जे घर यानी मस्जिद शरीफ के अंदर आहे